خاتم النبيين محمد وآله وصحبه أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. كان الناس أمة واحدة صدق الله العظيم وصدق رسوله النبي الكريم. अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जो इरशाद आहे कान अन्नास उम्मतन वाहिदतन, माण्हू जेके हुया सभु जो सभु हिकु उम्मत हुया। इन मां मुराद छा, हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी करे हज़रत नूह अलैहिस्सलाम ताईं इन ॿिनि नबियुनि जे विच में तक़रीबन 1000 साल जो फ़ासिलो आहे। विच में हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी ज़ाते बाबरकात हज़रत आदम अलैहिस्सलाम जा पुट आहिनि हुया। इहा सॼी जो सॼी आदम अलैहिस्सलाम जी औलाद जेका हुई सभु तौहीद जे मथां क़ाइमु हुया। हज़रत आदम अलैहिस्सलाम पंहिंजी औलाद जी तरबियत फ़रमाई ऐं उनखे ख़ुदा जो अमर पहुचायो, जेको शरई लिहाज़ सां उनजी शरीयत में अहकाम हुया उहे उन्हनि जे मथां जारी फ़रमाई। पोइ हज़रत नूह अलैहिस्सलाम जो ज़मानो हज़रत आदम अलैहिस्सलाम जे विच में 1000 साल जो फ़ासिलो आहे। इहे सभु जो सभु माण्हू हिकु अक़ीदे ते यानी तौहीद जे मथां हुया। तौहीद जेको आहे बुनियादी अमल आहे। तौहीद यानी अलाह जी वहदानियत खे मञणु, अलाह खे लाशरी करे मञणु, इहो बुनियादी अमल आहे। ईअं चइजे त इंसान जो फितरी अमल आहे। इंसान जॾहिं पैदा थिए थो न त उनखे जीअं रोज़ी जी तलाश थिएसि थी, नंढड़ो ॿारु आहे ऐं ख़ुदा उनजी कीअं थो रहनुमाई फ़रमाए त उनजी रोज़ी किथे रखियलु आहे, उते ॻोल्हे लहे करे पंहिंजी रिज़्क़ खे हासिलु करे थो। न उनखे अकुलु आहे, न उनखे इल्मु आहे। ॾिसो जानवर जो फर बि कीअं पंहिंजी माउ खे चिंबड़ी वेंदो आहे, हितां मूंखे रोज़ी मिलंदी, हितां मूंखे खीरु मिलंदी। इंसान बि ईअं आहे। इहा कुदरती हिदायतूं आहिनि इंसान जे वास्ते। अहिड़ी तरह सां थोरो वॾड़ो थिए थो त पोइ तलाश में लॻी थो पए त हाणे मूंखे खाइण जे लाइ हीअ शइ मिलणु घुरिजे ऐं हीअ शइ कहिड़ी जॻह ते मिलंदी उहो उनजी जीअं पखी पंहिंजी आखेरे खां उॾामंदो आहे न, उहो उन तरफ़ ॾे वेंदो आहे जितां कल्ह वञी दाणा चुगी आहे। उहा जाइ न मटाईंदो जेसि ताईं उन जॻह ते उनखे उहे दाणा मिलंदा पिया। त इंसान बि ईअं आहे, पंहिंजी रोज़ी जी तलाश में निकिरे थो। जीअं तलब आहे हिकिड़ी फितरी तलब आहे, अहिड़ी तरह सां कुदरत ख़ुदा जी पंहिंजी अलाह ताला पंहिंजी कुदरत सां इंसान में पंहिंजी तलब बि रखी छॾी। उहो महबूद खे बि ॻोल्हे थो ऐं उहो गौर फ़िक्र करे थो पियो। हीअ त इस्लाम जो असांजे मथां अहसान आहे जो हुन असांजी रहनुमाई फ़रमाई। जो ॼमण सां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह ॿुधोसीं, आज़ान कन में आई, इहा त उनजी महिरबानी आहे। पर जंहिं आलम जे अंदरि इहे शयूं मौजूदु न आहिनि, उहो ॼमण वारो माण्हू जीअं रोज़ी खे तलाश थो करे न, ईअं उनखे इहा तड़प बि उन में पैदा थी त हिन काइनात जो बि को ख़ालिक आहे। ऐं पंहिंजियूं मजबूरियूं ॾिसी करे, मजबूरी आहे न, इंसान मजबूर आहे न, त उहो पाण खे मञे थो पियो त मां कंहिंजो पैदा कयल आहियां ऐं मुंहिंजी कुदरत जेका आहे, मुंहिंजी ताक़त जेका सो महदूद आहे। इंसान न त हिकिड़े ॾींहं में करोड़पति माण्हू नथी थी वञे, नथो थी सघे न, केॾा हिला थो हलाए, मां त बसि नथो हलेसि न। इनखे चइबो आहे मक़दूर जेको हूंदो आहे न, उहो त उहो ताक़त उनजी महदूद हुजे ऐं उनजी इहा ताक़त महदूद हुजणु उनजे मख़लूक हुजण जी निशानी आहे। त हे मख़लूक आहे जंहिंजो बसि नथो हलेसि, न त हिकु ॾियारे जे अंदरि अलाए छा मां छा थी वञे। त अहिड़ी तरह सां अलाह ताला जी तलब बि इंसान जे वजूद में रहे थी पई। हिंदू आहिनि जेके ख़ुदा जी ज़ात खां बेख़बर आहिनि, उहे बि पथर जो बुत ठाहे वेठा था पूॼनि, यानी उनजी का ज़रूरत आहे न। पूरी दुनिया में नज़र कयो न, पोइ जेकॾहिं को बुत परस्ती नथो करे, कंहिं वण जी पूॼा नथो करे, कंहिं सिज चंड जी पाणीअ जी बाहि जी नथो करे, पोइ वरी पंहिंजे नफ़्स जो आहे पुॼारी, जीअं दहरियो आहे, नथो मञे त अलाह जी ज़ात पाक आहे ई कोन, यानी इहो पंहिंजे नफ़्स जो पुॼारी आहे। पाण खे त मञे थो त मां त आहियां, पाण खे मञे थो माना पंहिंजी पूॼा करे थो। त हज़रत आदम अलैहिस्सलाम जी ज़ाते बाबरकात खां वठी हज़रत नूह अलैहिस्सलाम ताईं कान अन्नास उम्मतन वाहिदतन, माण्हू तौहीद जे मथां क़ाइमु हुया। पर घणे वक़्तु गुज़रण खां पोइ उन्हनि जे अंदरि इख़्तिलाफ़ पैदा थी वियो, माण्हुनि में इख़्तिलाफ़ पैदा थी वियो आदम अलैहिस्सलाम जी औलाद में, यानी ख़ुदा जी ज़ात सां शरीक करणु शुरू करे ॾिनो। फबअस अल्लाहु नबिय्यीन व मुबश्शिरीन व मुनज़िरीन,
पोइ अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जॾहिं पंहिंजे मखलूक खे ॾिठऊं त हाणे तौहीद वारे रस्ते खां हज़रत आदम अलैहिस्सलाम जे रस्ते खां हटिया आहिनि, ख़ुदा ताला पोइ पंहिंजे नबियुनि खे मोकिलियाई, ख़ुशख़बरी ॾींदड़नि खे मोकिलियाई, ॾिॼारींदड़नि खे मोकिलियाई। ख़बरदार हज़रत आदम अलैहिस्सलाम हज़रत शीस अलैहिस्सलाम तव्हांखे जेको पैगाम तौहीद ॾेई वियो आहे उनजे मथां तव्हां क़ाइमु रहो। तव्हां हेॾे काॾे था वञो? यानी अलाह ताला कंहिं क़ौम खे जेकॾहिं हिदायत ॾींदो आहे न त ख़ुदा ताला पंहिंजो नबियुनि खे विच में एसि ताईं माण्हू जे सिरात मुस्तक़ीम ते आहे, हिदायत वारे रस्ते ते आहे, त उन्हनि खे कंहिं हाजी जी ज़रूरत न आहे, सम्झे न। पर जॾहिं उन रस्ते खां हटनि था, अलाह ताला फरमाईंदो फबअस अल्लाहु नबिय्यीन व मुबश्शिरीन व मुनज़िरीन। पोइ जॾहिं तौहीद वारे रस्ते खां माण्हू हटिया, ख़ुदा पंहिंजे नबियुनि खे वञो, इनखे होशियारु कयो, ख़बरदार करे अचो। इहे हाणे आदम अलैहिस्सलाम वारे रस्ते खे छॾियो अथऊं, शीस अलैहिस्सलाम जे रस्ते खे छॾियो अथऊं, पोइ यकीननि त हज़रत नूह अलैहिस्सलाम अची वियो। उन दौर में जॾहिं क़ौम गुमराह थींदी आहे, हक़ जे रस्ते खां हटंदी आहे न, पोइ अलाह ताला जेकॾहिं कंहिं क़ौम सां भलाई चाहींदो आहे त उन्हनि जे विच में हादी मोकिलींदो आहे। हाणे नबी न ईंदो, रसूल न ईंदो, हिन त न ईंदो, पर हादी ज़रूरु ईंदो। हर क़ौम जे अंदरि, हर ॻोठ जे अंदरि जेका क़ौम बिल्कुलु बेराही थी वञे न, पोइ ख़ुदा ताला कॾहिं न कॾहिं हुनजो वारो वराईंदो, को न को हुनजे विच में को हाजी ईंदो जेको हुनजी हिदायत कंदो। उहो अलाह जो कामिल वली हूंदो, हुजे न, ख़ुदा जे तरफ़ उहो मोकिलियल हूंदो, उहो क़ौमुनि जी रहनुमाई कंदो ऐं माण्हुनि खे अची सिरात मुस्तक़ीम ते क़ाइमु फरमाईंदो। व अनज़ल अल्लाहु मअहुमुल किताब बिल हक़, ऐं अलाह ताला नबियुनि खे उथारियाईं हुनजे विच में ख़ुशख़बरी ॾींदड़नि खे ऐं ॾिॼारींदड़नि खे, ऐं उन सां गॾु किताब खे बि मोकिलियाईं बिल हक़, हक़ सां लियहकुम बैन अन्नास, तव्हांजो फ़ैसिलो कनि माण्हुनि जे विच में, फ़ी मुख़्तलिफ़ फ़ी, जंहिंमें इख़्तिलाफ़ कयो अथऊं, जेको पंहिंजे मामलात में या अक़ाइद जे अंदरि जेको इख़्तिलाफ़ कयो अथऊं, उन जे फ़ैसिले करण जे वास्ते अलाह ताला पंहिंजे किताब खे मोकिलियो। हिन क़ुर पाक में तौहीद जी ॻाल्हि बि आहे, पर असां पाण में जेकॾहिं विढ़ी पियूं न, विढ़ी पियूं कंहिं मामले ते, उनजो फ़ैसिलो बि क़ुर पाक में आहे। हिन खे रुॻो तौहीद आहे, रिसालत आहे, नबी की सलाह जो शान आहे, अंबिया जो शान आहे, ज़िक्र अंबिया आहे, या अलाह जी सिफ़ातुनि जी कुदरत, अंबिया जा मौजज़ा इहे आहिनि, बल्कि असांजा मामला आहिनि उहे ख़ुदा ताला क़ुर पाक में बयानु फरमायो। निकाह में इख़्तिलाफ़ थी थो पए, इद्दत छा आहे, न हक़ूक़ छा आहिनि, पीउ माउ जो हक़ु छा आहे, औलाद जो हक़ु छा आहे, ज़ार मुड़ुस जो पाण में जेको तालुक़ु आहे, उन फ़ैसिलनि खे बि अलाह ताला क़ुर पाक में ॿुधाए। हाणे ख़ुदा ताला नबीअ मोकिलिया, रसूल मोकिलिया, मुबशर मोकिलिया, मुनज़िर मोकिलिया, पर अलाह ताला उन सां गॾोगॾु किताब मोकिलियईं। किताब जे अंदरि तव्हां उहो जेको नबी फ़ैसिलो करे त अलाह जे किताब जे मुताबिक़ हुज़ूर के सलाम जी ज़ाती बाबरकात पाण शारिअ इस्लाम आहे, शारियो आहिनि, शारियो हुनखे चइबो आहे शरीयत खे हलाईंदड़, शरीयत जे मथां क़ाइमु कंदड़। पर इन जे बावजूदि अलाह ताला पंहिंजे महबूब सां गॾु हीअ क़ुर पाक नाज़िल फरमायाई, ये क़यामत ताईं उम्मत खे ज़रूरत पए फ़ैसिलो वठे त अलाह हा। हाणे जेकॾहिं इन क़ुर पाक ताईं असांखे जेकॾहिं असांजो फ़ैसिलो तइ नथो थिए त पोइ असां रसूलुल्लाह जी हदीस खां सहारो वठंदासीं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक में बि नथो थिए, पोइ उम्मत जे अकाबरीन खां असां सहारो वठंदासीं, छोजो नबी के सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जे अकाबरीन जो बि ज़िक्र क़ुर पाक में थिए। अलाह ताला फरमाए लियहकुम बैन अन्नास, जो माण्हुनि जे विच में फ़ैसिलो कनि, फ़ी मुख़्तलिफ़ फ़ी, जेके उन पाण में इख़्तिलाफ़ रखनि था, व मुख़्तलिफ़ लज़ीन व मुख़्तलिफ़ फ़ीह इल्ला लज़ीन ऊतूहु मिन बअद मा जाअतहुमुल बय्यिनातु बग़यम बैनहुम। हाणे अलाह ताला हिन जॻह ते वरी अञा ॿियो ज़िक्र हाणे बयानु फरमाए थो, फरमाए त पोइ इख़्तिलाफ़ कयूं उन में, मगर उन शख़्सनि जेको किताब नबी सां गॾु आयो, नबी सां उन किताब में हुननि इख़्तिलाफ़ कयो, पाण में त अॻे विढ़ियल आहे, हाणे किताब जे अंदरि बि जहिड़ो विझी छॾियो। किताब में जहिड़ो कीअं विझिबो आहे, अक़ाइद में जहिड़ो विधई त माना किताब में जहिड़ो विधई। हो बि क़ुर पढ़े, हो बि क़ुर पढ़े, हो बि हदीस पढ़े, हो बि हदीस पढ़े, विढ़नि था पर क़ुर ते विढ़नि था। जेको क़ुर असांजे फ़ैसिले करण जे लाइ आयो आहे, असांखे इंसाफ़ अदुल ॾियारण जे लाइ आयो आहे, हाणे असां इख़्तिलाफ़ उन में विधोसीं। हाणे ख़ुदा पर व मुख़्तलिफ़ फ़ीह इल्ला लज़ीन ऊतूहु मिन बअद मा जाअतहुमुल बय्यिनातु बग़यम बैनहुम। अलाह ताला फरमाए शरकसी जी वजह जे करे हाणे उलमा जी सिफ़त खे बयानु फरमाई। आलम वरी केॾा त ॾिंगा आहिनि, मौलवी जेके आहिनि, ख़ुदा ताला अलाह फरमाए इहे त वॾा ॾिंगा चइबा। जाहिल जेकॾहिं विढ़े त उन उहो बेख़बर आहे, इन जे करे। पर पढ़ियो लिखियो माण्हू किताब जे अंदरि इख़्तिलाफ़ हुजे, ख़ुदा ताला फरमाए त मां जाअतहुमुल बय्यिनात,
जॾहिं उन्हनि जे चिटियूं निशानियूं बि अची वियूं आहिनि पोइ छो था विढ़नि फरमाए त बग़ियम बैनहुम पाण में जेको इख़्तिलाफ़ु अथनि हिक ॿिए खे बर्दाश्त नथा कनि बाक़ी किताब में को इख़्तिलाफ़ु न आहे इहो पंहिंजी बीमारी अथनि इहो जेको पाण में बग़ियम बैनहुम अलाह ताला फरमाए थो मुलनि जो पंहिंजो पाण में जहिड़ो आहे पंहिंजी शर्कसी ऐं पंहिंजी जेको अनाथनि विच में उनजो जहिड़ो आहे बाक़ी क़ुर पाक में जहिड़ो कोन्हे क़ुर त फ़ैसिलो करणु आयो आहे अलाह ताला जो क़ुर पाक जी ज़ाते बाबरकात इख़्तिलाफ़नि खे दूरि करणु माण्हुनि खे सिरात मुस्तक़ीम ते झगड़नि जे बुनियाद खे पटण जे वास्ते आयो आहे ऐं हे क़ुर पाक पढ़ी जहिड़ो विझनि था पिया रदफ़ त क़ुर पाक जो क़ुसूर न आहे इन्हनि जो क़ुसूर आहे इहे हिक ॿिए खे बर्दाश्त नथा कनि साड़ ऐं हसद जे बुनियाद ते अना जे करे त मुंहिंजी ॻाल्हि मञी वञे ॿिए जी ॻाल्हि न मञी वञे अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए उन सबब जे करे फ़हद अल्लाहुल्लज़ीना आमनू लिमख्तलफ़ू फ़ीहि मिनल हक़्क़ि बिइज़्निही वल्लाहु यहदी मन यशाउ इला सिरात मुस्तक़ीम पोइ हिदायत कई अलाह ताला जी ज़ाते बाबरकात ईमान वारनि जी मिज़ाज नरम मिज़ाज आहे उन में शिदत हूंदी न आहे मोमिन जेको हूंदो आहे सख़्तु उन में न हूंदी आहे जहिड़ो उनजो ज़हन जेको आहे सो जहिड़े वारो हूंदो कोन्हे ख़ुदा तरफ़ त पोइ जेको ईमान वारा आहिनि अलाह उन्हनि खे हिदायत फरमाई लिमख्तलफ़ू फ़ीहि मिनल हक़्क़ि बिइज़्निही वाक़ई उन शइ जे जो उन में उन हक़ जे अंदरि जेको इख़्तिलाफ़ु कयूं अलाह ताला खे हिदायत फरमाई वल्लाहु यहदी मन यशाउ इला सिरात मुस्तक़ीम अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जंहिंखे घुरे सिधी वाट ते हिदायत फरमाए हाणे मथां हिकिड़ो लफ़्ज़ अलाह ताला फरमाए जेकॾहिं तो में शर्कसी आहे तो में अना आहे तो में रियाकारी आहे तूं जेको आहे सो ख़ुदि गर्ज़ आहीं ख़ुदि परस्त आहीं पोइ तुंहिंजे लाइ हिदायत न आहे हिदायत उन्हनि जे वास्ते आहे जिन शख़्सनि जे मिज़ाज जे अंदरि नरमी आहे जंहिंजे इंसाफ़ ऐं अदल जे ज़हन जंहिंजो ठहियलु आहे जेके हक़ जे तरफ़ ॾे माइल आहिनि ऐं हक़ जा क़ाइल आहिनि ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए अलाह ताला जंहिंखे घुरे हिदायत फरमाईंदो आहे पर इंतिख़ाब उन्हनि जो फरमाई जेके मोमिन आहिनि नरम मिज़ाज आहिनि ख़ुशि मिज़ाज आहिनि ख़ुदि अख़लाक आहिनि ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजी हिदायत जे लाइ उन्हनि खे इंतिख़ाब फरमायो आहे दुआ आहे त अलाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह।